अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशिर सोलंकी। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर ईरान सां डील में अहम मामला तय थियण जी दावा करे छॾी। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान डील बाबति मामला घणे हद ताईं तय करे वरिता आहिनि। ईरान सां डील जो ऐलान जल्द थियण जी उमीद आहे। ईरान सां मुआहिदे ते ॻाल्हियूं मुकमल थियण जो वेझो आहियूं। अमरीकी सदर चयो आहे त मुस्लिम मुल्कनि जे सरबराहनि सां ॻाल्हि ॿोल मस्बत रही। फील्ड मार्शल आसिम मुनीर सां ॻाल्हि ॿोल बहितर रही आहे। सऊदी जे वली अहद मोहम्मद बिन सलमान इमाराती सदर मोहम्मद बिन सैद सां ॻाल्हि ॿोल कई। अमीर कतर ऐं वज़ीर आज़म मोहम्मद बिन अब्दुल रहमान सां बि ॻाल्हायो आहे। तुर्किया जे सदर ऐं मिस्र जे सदर सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे। अमरीका ईरान मुआहिदे जे वेझो पहुची विया। अॼु ऐलान थियण जो इम्कान। अमरीकी मीडिया मूजिब मुआहिदे तहत हुरमस वारो लंघ खोलियो वेंदो ऐं ईरान टूल टैक्स न वठंदो। ईरान हुरमस में विछायल पंहिंजूं माइन्स हटाईंदो। जवाब में अमरीका ईरान जी नाकाबंदी ख़त्म कंदो। अमरीकी मीडिया जो चवणु आहे त मुआहिदे मूजिब ईरान खे तेल विकिरो करण जी इजाज़त हूंदी। उहो सभु कुझु डील जे 60 ॾींहनि में थींदो। ईरान एटमी हथियार न ठाहिण जो वाइदो कंदो ऐं यूरेनियम जे ख़ात्मे ते ॻाल्हियूं थींदियूं। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ईरान जो इंतहाई अहम दौरो मुकमल करे वापसि पाकिस्तान पहुची वियो। ISPR जो चवणु आहे त फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ईरान जो मुख़्तसिर पर इंतहाई अहम ऐं नतीजा ॾींदड़ दौरो मुकमल करे वरितो आहे। फील्ड मार्शल जूं दौरे दौरान ईरानी क़यादत सां मस्बत ऐं तहमीरी माहौल में ॻाल्हियूं थियूं। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान थींदड़ सफ़ारती सरगर्मियुनि जे नतीजे में हौसलो ॾींदड़ अॻबराही थी आहे। ISPR मूजिब दौरो ख़िते में जारी छिकताण जे पस मंज़र में पाकिस्तान जी चाकड़ी वारियुनि कोशिशुनि जो हिसो हो, जंहिंजो मक़सदु छिकताण में घटिताई आणणु ऐं तहमीरी सफ़ारती अॻबराही खे वधाइणु आहे। अमरीकी परदेस वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त ईरान सां ॻाल्हियुनि में कुझु अॻबराही थी आहे। थी सघे थो अॼु या सुभाणे ईंदड़ थोरनि ॾींहंनि अंदरि ऐलान करण लाइ असां वटि कुझु मौजूदु हुजे। भारतीय दौरे दौरान नईं दिल्ली में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे मार्को रूबियो चयो त हू ईरान जंग जे हवाले सां सुठी ख़बर लाइ पुरुमीद आहे। उमीद आहे त थी सघे थो ईरान जंग जे ख़ात्मे लाइ मुआहिदो क़बूल करे छॾे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु हांगझो में बिज़नेस कॉन्फ्रेंस में शिरकत कंदो। ॿिन्ही मुल्कनि विच में तावन ऐं सीड़पकारी जे याददाश्तनामनि ते सहियूं कयूं वेंदियूं। वज़ीर आज़म मशहूर चीनी कंपनियुनि जे सरबराहनि सां पिणु मुलाक़ातूं कंदो। शहबाज शरीफ़ वॾी चीनी होल्डिंग कंपनी जे हेडक्वार्टर्स जो दौरो कंदो, जिथे चीनी कंपनी ऐं पाकिस्तान विच में मुआहिदो थींदो। बख्शापुर वेझो हथियारबंदनि जी कोच ते फायरिंग, औरत क़त्ल। ज़ोरगढ़ वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में मुसाफ़िर औरत माई वज़ीरा मारिजी वई, हिकु ॼणो ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त मुसाफ़िर कोच कोयटा खां सादिकाबाद वञी रही हुई त हथियारबंदनि फायरिंग कई, जंहिं में औरत क़त्ल थी वई आहे। वाक़े जी जांच कई पई वञे।